الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ قلنا للملائكة اسجدوا لآدم فسجدوا إلا إبليس أبى وقلنا يا آدم إن هذا عدو لك ولزوجك فلا يخرجنكما من الجنة فتشقى إن لك ألا تجوع فيها ولا تعرى وأنك لا تظمأ فيها ولا تضحى فوسوس إليه الشيطان قال يا آدم هل أدلك على شجرة الخلد وملك لا يبلى فأكلا منها فبدت لهما سواتهما وطفقا يخصفان عليهما من ورق الجنة وعصى آدم ربه فغوى ثم اجتباه ربه فتاب عليه وهدى قال اهبطا منها جميعا بعضكم لبعض عدو فإما يأتينكم مني هدى ومن اتبع هداي فلا يضل ولا يشقى ومن أعرض عن ذكري فإن له معيشة ضنكا ونحشره يوم القيامة أعمى قال رب لم حشرتني أعمى وقد كنت بصيرا قال كذلك أتتك آياتنا فنسيتها وكذلك اليوم تنسى وكذلك نجزي من أسرف ولم يؤمن بآيات ربه ولعذاب الآخرة أشد وأبقى أفلم يهد لهم كما أهلكنا قبلهم من القرون يمشون في مساكنهم إن في ذلك لآيات لأولي النهى. صدق الله العظيم. اللهم صل على سيدنا مولانا محمد النبي الأمي وآله وصحبه وبارك وسلم على رسولنا محمد. اللہ تبارک و تعالی انسان کی تخلیق دکھائی اور ذکر قرآن شریف میں فرمائے ان حکومت جی تخلیق کے حوالے سے مضمون سے وابستہ کچھ گاڑیوں اللہ تبارک و تعالی ذکر فرمائی ہیں. حدیث شریف میں سے تو حدیث قدسیہ رب العالمین فرمایا كنت كنزا مخفيا فخلقت الخلق ليعرف. اللہ رب العالمین فرمایا ماں کو مخفی خزانوں میں ماں خلق مخلوقات پیدا کی یہ ماونت احسان کیا یا جیے مجھے معرفت حاصل کرنی. یعنی اللہ تبارک و تعالی
ख़ुसूसन इंसान ज़ात के जिन्नात भी इन जा ताबे इन्हनि खे इन लाइ पैदा कयो आहे जीअं उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला जी मार्फत हासिल थिए ऐं मार्फत जे करे उनखे दर्जात मिलंदा उनजा दर्जात मिलंदा उनखे अहिड़ो हिकिड़ो मुल्क मिलंदो हिकिड़ो मुल्क उनखे मिलंदो हिते शैतान बनी आदम खे आदम अलैहिस्सलाम खे वसवसो विधो तोखे अहिड़ो मुल्क हिकिड़ो मां ॾेखारियां ॿुधायां जेको हम पुराणो ई न थींदो हालांकि इहो मुल्क अल्लाह तबारक व तआला इंसान जे लाइ ठाहियो अहिड़ो मुल्क जीअं अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ में इहा ॻाल्हि ज़िक्र फरमाई आहे ऐं फरमाए जन्नत में जॾहिं माण्हू जन्नत वारा पहुचंदा उते अल्लाह तबारक व तआला जो इकराम कंदो उन्हनि खे वॻा पाराईंदो उनखे ज़ेवर पाराईंदो ऐं रेशम ऐं पट जूं पोशाकूं उन्हनि खे ॾींदो ऐं उहे अलाह जो हमद ऐं तारीफ़ कंदा चवंदा अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अज़हब अन्ना अल-हज़न इन रब्बना लग़फ़ूरुन शकूर अल्लज़ी यहल्लना दारल मुक़ामत मिन फ़ज़लिह ला यमस्सुना फीहा नसबुन वला यमस्सुना फीहा लुग़ूब। जॾहिं जन्नती जन्नत में पहुचंदा त उते अल्लाह जी तारीफ़ कंदा शुक्र कंदा अल्लाह जी महिरबानी थी अल्हम्दुलिल्लाह जे असां ग़म ऐं तकलीफ़ूं लाहे छॾिया रब असांजो महिरबान आहे क़दरदान आहे जे असांजी महिनत ऐं कावश खे क़बूल फरमायो असांजे इलाइक़े सां अमाल खे शर्फ़ क़बूलियत अता फरमाए असांखे जन्नत में दाख़िल कयो दारुल मुक़ामत उहा अहिड़ी जाइ आहे जेका रहण जी जाइ आहे रहाइश जी जाइ रहाइश मतिलबु जाइ रहाइश जेका आहे उहा ई जन्नत ई आहे जीअं मुफ़सिरीन लिखनि था रिवायात में बि क़ुरान शरीफ़ जी बि इहा ई तालीम आहे इंसान जी रहाइश जेका आहे उहा उते ई आहे हिते न आहे दुनिया में माण्हू मुसाफ़िर आहे ये हदीस शरीफ़ अचे थी कुन फी दुनिया कअन्नक गरीबुन औ आबिर सबील इज़ा अस्बहत फला तंतज़िरिल मसा व इज़ा अमसैत फला तंतज़िरिस सबाह कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कुन फी दुनिया कअन्नक गरीब तू दुनिया में हीअं रह ॼण त ग़रीब आहे अजनबी आहे धारियो आहे आबिर सबील या राहगीर आहे कुन फी दुनिया दुनिया में हीअं राहगीर आहे माण्हू जिते बि हुजे त राहगीर आहे छो त रहाइश ते हिनजी कोन्हे वल्लाहु आलम लम्हात में हुनजी रहाइश इहा ख़तमु थिए थी अयाम में ख़तमु थिए थी शुहूर में ख़तमु थिए थी केतिरे वक़्त में ख़तमु थिए थी का ख़बर न क़ुरान शरीफ़ भी यह तालीम ॾे थो हदीस भी ॾे थी वमा तदरी नफ्सुन माज़ा तक्सिबु गदा वमा तदरी नफ्सुन बिअय्यि अर्दिन तमूत इहा माण्हू खे ख़बर न आहे त माण्हू सुभाणे छा थो करे इहा ख़बर न आहे त किथे हुनजी मौत थो थिए ख़बर ई न आहे इंसान खे इहा ख़बर न आहे त माना घर किथे आहे हुनजी रहाइश किथे आहे अल्लाह से फरमाए तो जन्नती जॾहिं जन्नत में पहुचंदा उते हुनखे महसूस थींदो अड़े रहाइश ते यार इहे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह चवंदा अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अज़हब अन्नल हज़न इन रब्बना लग़फ़ूरुन शकूर अल्लज़ी अहल्लना दारल मुक़ामत मिन फ़ज़लिह ला यमस्सुना फ़ीहा नसबुन वला यमस्सुना फ़ीहा लुग़ूब अल्लाह जी तारीफ़ आहे जंहिं असांखे ग़म तकलीफ़ूं लाहे छॾिया असांखे रहाइश
ठिकाने ते पहुचाई पंहिंजी महिरबानी सां, जिते असांखे न मशक़त आहे न का तकलीफ़ आहे, थकावट आहे। मतिलबु लिखनि था मुफ़सिरीन ते यानी जन्नत खां सवाइ इंसान जे लाइ का बि रहाइश न आहे। इंसान दुनिया में मुसाफ़िर आहे, आलम बरज़ख में आरज़ी हुनजी रहाइश आहे, ऐं उन खां बाद आलम हशर नशर उहा बि हल हलण जो मक़ाम आहे। बसि माण्हू वेंदो हलंदो वेंदो हलंदो वेंदो हलंदो, काथे बीह न सघंदो, काथे रही न सघंदो, बीह न सघंदो, हथां की वञी उहो पंहिंजी जाइ ते पहुचे। अलाह से हुनखे इंसान खे तव्हां असांखे सभिनी खे उन जन्नत नसीब करे। हीअ रिवायत में अचे थो हिकिड़े साहबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई थी, अलाह खां असां जन्नत घुरूं छा? यानी सहाबा किराम जी जेका तरबियत हुई उहा एॾी आला तरबियत हुई जो उहे अलाह तबारक व तआला जी जेका इबादत कनि पिया ऐं उनजी तस्बीह तहमीद ऐं इताअत रसूल, इताअत अलाह जी, अलाह जे रसूल जी जेका इताअत हुई उहा उन्हनि जी महज़ उसूल रज़ाई इलाही जे बुनियाद ते हुई। मक़सदु हो अलाह जी रज़ा हासिल थिए, बसि जन्नत मिले या न मिले को मक़सदु न आहे। ये सैयदना फारूक आज़म जो कौल मशहूर आहे, उहो चए थो मुंहिंजी तमन्ना इहा आहे त मूंखे रुॻो सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला माफ़ करे, दरगुज़र करे, बसि लाली वला अलैहि, लाली वला अलैहि, न मूंखे कुझु मिले न मूं ते कुझु पवे, बसि मां हिन में राज़ी आहियां, मां ख़ुशि आहियां। अहिड़ी तरह हालांकि एॾो वॾो मक़ाम हुनजो, एॾो वॾो मर्तबो जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, लौ कान बादी नबिय्यन लकान उमर, मूंखां बाद नबी हुजे हा त उमर हुजे हा। लेकिन हुनजी हालत कैफ़ियत इहा आहे त मतिलबु सहाबा किराम जी हिकिड़ो नब्ज़ो आहे त मतिलबु उन्हनि वटि वठी आहे तालीमी, तॾहिं पुछा पियो करे साईं असां भला दुआ इहा कयूं छा? फरमायूं बिल्कुलु दुआ कयो, दुआ कयो त अलाह साईं तव्हांखे जन्नतुल फिरदौस आला अता फरमाए। छाकाणि त जन्नतुल फिरदौस आला में मां हूंदुसि, मां चाहियां थो त सभु उम्मतियुनि सां गॾु हुजे। त इंसान खे रहाइश त आहे ई कोन, जिते बि इंसान आहे उते मुसाफ़िर आहे, जिते बि माण्हू रहे थो मुसाफ़िर आहे। माण्हू पीउ माउ जे घर में रहे थो त मुसाफ़िर आहे, कंहिं इदारे में रहे थो मुसाफ़िर आहे, कंहिं माण्हू महिमान थी वञे थो मुसाफ़िर आहे, हर जाइ ते माण्हू मुसाफ़िर आहे। पोइ काथे सफ़र थोरो वधीक थोरो घटि उनजी ख़बर त का आहे कोन, माण्हू थोरो घणो पंहिंजा ख़्यालात रखे थो, उहे ख़्यालात त माण्हुनि जा पूरा कोन था थियनि न। इहा अचे थो सैयदना अली मुर्तज़ा जो कौल, अरफ़्तु रब्बी बिफ़स्क़िल अज़ाइम, मां पंहिंजे रब जी मार्फत कई फ़स्क़िल अज़ाइम सां, पंहिंजा अज़ाइम इरादनि जे टुटी पवण सां मां मार्फत कई रब जी। रब जी ज़ात उहा आहे जो मुंहिंजा इरादा जेके आहिनि उहा थियनि ई नथा, मां जीअं चवां उअं थिए ई नथो थिए, पर उअं ई थिए थो जीअं रब जी ज़ात चाहे थी वञे। अलाह खां मां आफ़ियत घुरे, जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सल्लल्लाहु आफ़िया, अलाह खां आफ़ियत घुरो, अलाह खां आफ़ियत घुरे। लैस में और आफ़ियत निअमा, आफ़ियत खां मथे का नेमत कोन्हे। अहिड़ी तरह फरमाई सल्लल्लाहु तशिस वल मिल्ह, सल्लल्लाहु तशिस वल मिल्ह, अलाह खां घुरो, शिस बि हुन खां घुरो, मिले बि हुन खां घुरो, माना जेका शइ तव्हांखे घुरिजे अलाह खां घुरो। तव्हांखे लूण जी ज़री खपे बि अलाह खां घुरो, शिस खपे त तस्मो तव्हांखे खपे उहो बि अलाह खां घुरो। मतिलबु जहिड़ी बि शइ तव्हांखे जी तक़ाज़ा आहे कमो बेश रब खां घुरो। इन जी माना इहा न आहे कि माण्हू पंहिंजे वसाइल खे तर्क करे, तर्क वसाइल त न आहे, इहा तर्क वसाइल जी ॻाल्हि न आहे, माफ़क़ुल असबाब जी ॻाल्हि आहे, माफ़क़ुल असबाब जी ॻाल्हि आहे। तर्क वसाइल न आहे, मातासिल असबाब त आहे, असबाब त करिणो आहे, असबाब जे इंसान जेको आहे असबाब जो त मसूल आहे, असबाब जे करे इंसान जा दर्जात आहिनि, असबाब जे करे इंसान जा सभु जेके आहिनि ज़िम्मेदारी हुई, जवाबदारी हुई। अला कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही, इहो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। हर हिकु माण्हू राई आहे,
मसूल आहे पंहिंजी रईयत जो। अलमरअत राइयतुन फी बैति ज़ौजिहा, अलमरअ राइया, मरद बि राई आहे, सभु रजुल राई आहे, मरअ राई आहे, सभु राई आहिनि। सभिनी जी जवाबदारी आहे, हर कंहिंजी जेका जेका ज़िमेदारी आहे, दायरे इख़्तियार आहे, उहा हुनजी जवाबदारी आहे। उहो माण्हू खे पाण खे ॾिसणो आहे, सोचणो आहे, फ़िक्र करणो आहे, दायरे इख़्तियार कहिड़ो आहे। अलाह साईं जंहिंजी ज़रूरत दायरे इख़्तियार कयो आहे, ओतिरो हुनखे मसूल ऐं ज़िमेदार बनायो आहे। ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुस्अहा, अलाह साईं नथो मुकल्लफ़ बणाए कंहिंखे बि मगर हुनजे वुसअत जे मुताबिक़। जंहिंजी जेतिरी वुसअत आहे उहो मुकल्लफ़ आहे, वुसअत न आहे त इंसानु मुकल्लफ़ न आहे। बाक़ी मुआशिरे माहौल जी इस्लाह तलवस मक़बूल माण्हू कंदो जेतिरी हुनजी कुदरत आहे। ومن رأى منكم منكرا فليغيره بيده فإن لم يستطع فبلسانه فإن لم يستطع فبقلبه وذلك أضعف الإيمان। माण्हू इस्लाह मुआशरा जे हवाले सां माण्हू उनखे हथ सां रोके सघे थो, ज़ुबान सां रोके, ॿिए नंबर ते, टे नंबर ते कि दिलि में बुरो सम्झे, अज़ाफ़ुल ईमान, कमज़ोर ईमान पंहिंजो बचाए। ईमान जी हिफ़ाज़त, ईमान इंसान जी वधि में वधि क़ीमती शइ आहे, उनजी हिफ़ाज़त जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू अहिड़े मुआशिरे खे खां पासीरो रहे जेको मुआशिरो इस्लाम ऐं दीन जे बरक़्स जे ख़िलाफ़। उनमें इन दर्जे सां हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी तरतीब सेखारी। सुम्हो इंसान खे इहे टे दर्जा लाज़मी तौर ते मुयसर, छो त ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुस्अहा। गोया कि हदीस पाक इन आयत सबूरी जो हिकिड़ो शरह, ला युकल्लिफुल्लाह जो शरह इहा आयत सबूरी आहे ऐं हिन जी तरतीब सेखारी हुई, ॿुधाई हुई अहिड़ी तरह सां त इंसान खे जेके बहरहाल उम्मत जी ख़ैरियत ऐं उन्हनि जी ख़ैरख़ाही ऐं उन्हनि जी इहा ज़रूरी आहे। इहा बि इस्लाम में कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास तामुरूना बिल मारूफ़ तनहौना अनिल मुनकर व तु'मिनूना बिल्लाह। अल्लाह जी फरमाए तव्हां ख़ैर उम्मत आहियो, भली उम्मत आहियो। इंसान खे अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सईदुल मुरसलीन जी उम्मत खे ख़ैर उम्मत करार ॾिनो। सभु इन में शामिल थी विया, मर्द या औरतूं सभु, जिन खे अल्लाह से इल्मु ॾिनो आहे उनजा दर्जात तो फरमाइए हल यस्तविल्लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब। फरमाइए ए नबी खे चओ हिकिड़ा माण्हू इल्मु रखनि था या नथा रखनि, बराबरि न आहिनि, बराबरि न आहिनि। ज़िमेदारी इल्म वारे माण्हू ते वधीक आहे। हिन जी माना न आहे त ॿिए इल्मु माण्हू सुबुह दोष आहे, ईअं न आहे, न आहे इहा माना मक़सदु इहो न आहे। मतिलबु हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे मालूमात जे मुताबिक़ ज़िमेदारी निभाइणी आहे, इहा इंसान जी ज़िमेदारी आहे, इहा इंसान जी ख़ैरियत आहे, इहा हुनजी दीन ऐं हुनजी दियानत आहे। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अदीन अन-नसीहा, अदीन अन-नसीहत, दीन चइबो ई नसीहत खे आहे। अदीन अन-नसीहा, दीन आहे नसीहत। सहाबा किराम पुछा कि लिमन या रसूल अल्लाह, कंहिंजी ख़ैरखाई माण्हू करे, नसीहत कंहिंजी आहे? फरमायो लिल्लाह व लिरसूलिही व लिअइम्मतिल मुस्लिमीन व आम्मतिहिम, अल्लाह जी, अल्लाह जे रसूल जी ऐं अॻुवाणनि जी ऐं आम माण्हुनि जी, अइम्मतुल मुस्लिमीन जी ऐं आम माण्हुनि जी, माना सभिनी जी ख़ैरखाई। अल्लाह जी ख़ैरखाई जी माना रब जी मार्फत, उनजी अहकामात जी इताअत ऐं ताबेदारी, रसूल पाक जी मोहब्बत ऐं उन सां उनजी इताअत ऐं उनजी मार्फत। अहिड़ी तरह सां अइम्मतुल मुस्लिमीन जेके बि अॻुवान आहिनि, इमाम आहिनि हक़ जा, उन्हनि सां उन्हनि जी ख़ैरखाई, यानी उन्हनि जे ख़िलाफ़ ख़ैरखाई जो मतिलबु
ख़ैरखाई जी माना इहा आहे त ये अचे तो ख़ैरखाई जे हवाले सां इन जुमिले खे वाज़िह करण जे लाइ ॿी हदीस पाक आहे। तो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था कलामी युफ़स्सिर कलामी कलाम मुंहिंजे कलाम जो तफ़सीर हूंदो आहे ऐं हिकिड़ी हदीस ॿी हदीस जो तफ़सीर हूंदो आहे। हिकिड़ी हदीस सां माण्हू ॿी हदीस खे सम्झी सघे थो, क़ुर शरीफ़ जी हिकिड़ी आयत सां ॿी आयत खे सम्झी सघे थो, अहिड़ी तरह क़ुर शरीफ़ जी हिकिड़ी आयत खे हदीस पाक सां सम्झी सघे थो। इहो सॼो हिन जो पाण में रब्त आहे हदीस पाक जो। ऐं इहा ॻाल्हि बि वाज़िह कई वई आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए कलामी ला यंसख़ कलामुल्लाह, मुंहिंजो कलाम अल्लाह जे कलाम खे नसख़ न कंदो आहे। तनसीख हदीस सां क़ुर जी तनसीख न थींदी आहे। क़ुर जो नसख़ थिए, नसख़ माण्हू जी वज़ाहत चिटाई। क़ुर शरीफ़ जे ज़माननि सां मिन आयतिन उन्हनि से आयात बिख़ैरिन मिनहा व मिस्लिहा, का आयत खे असां नसख़ नथा कयूं, उन्हनि से आयात बिख़ैरिन मिनहा व मिस्लिहा, अञा उन खां वधीक हुकुम भलो नाज़िल थी वियो आहे। जीअं हिन जी मिसाल ईअं आहे या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्र वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिज्सुन मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ़्लिहून। हिन खां अॻ में क़ुर शरीफ़ जी आयत कहिड़ी लथी, यसअलूनका अनिल ख़म्र वल मैसिर क़ुल फ़ीहिमा इस्मुन कबीरुन व मनाफ़िउ लिन्नास व इस्मुहुमा अकबर मिन नफ़इहिमा। ये ॾिसो इहा आयत में मां नसख़ मिन आयतिन उन्हनि से आयात बिख़ैरिन मिनहा व मिस्लिहा। त अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो हुकुम नाज़िल कयो, उन खां बाद ॿियो हुकुम नाज़िल कयो, गोया को हुनजो नसख़ थी वियो। अलाह को वज़ाहत आहे हुनजी, अल्लाह तबारक व तआला जी हिकमत आहे कि माण्हुनि खे इन तरीक़े सां अल्लाह से सम्झायो। ऐं इंसान जी तख़लीक़ बि ईअं आहे। बहरहाल अल्लाह तबारक व तआला इंसान जी दारुल इक़ामत जेका रखी आहे उहा जन्नत आहे। दुनिया में माण्हुनि जी ठिकानो न आहे। इहो हिकिड़ो नज़रियो आहे जेको क़ुर जो नज़रियो आहे, इस्लाम जो नज़रियो आहे। इंसान खे हिते कोन्हे, पर आख़िरत ख़ैरुल लक मिनल ऊला, आख़िरत जेका भली आहे तुंहिंजे लाइ ऊला खां। दुनिया में का बि भलाई कोन्हे, आख़िरत में भलाई आहे। पर अल्लाह खां भलाई घुरणी आहे, रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आख़िरत हसनह व क़िना अज़ाबन्नार। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आख़िरत हसनह व क़िना अज़ाबन्नार। अल्लाह खां भलाई घुरणी आहे, अल्लाह असांखे दुनिया में भलाई अता फ़रमा, आख़िरत में भलाई अता फ़रमा, जहन्नम खां असांखे बचाए। क्या दुआ अल्लाह से पाण सेखारी आहे क़ुर शरीफ़ में। इहा दुआ घुरो था, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पाक में दुआ अचे थी, इहा दुआ पढ़ो, इहा दुआ अल्लाह खां घुरो। दुनिया आख़िरत में भलाई त इंसान खे खपे थी, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त इंसान खे रहणो न आहे न। रहण जी रहण माण्हू ख़बर त हुजे त माण्हू केतिरो रहे थो, ख़बर ई कंहिंखे न आहे त उहो माण्हू छा करे, उनजी रिहाइश माण्हू कीअं थो सम्झे, ख़बर ई कंहिंखे न आहे त मां छा रहंदुसि। अहिड़ी तरह दुनिया जा जेके तालुकात आरज़ी आहिनि, अहिड़ी तरह रिहाइश आरज़ी आहे, दुनिया जा तालुकात आरज़ी, उहे बि आरज़ी। दुनिया जा तालुकात आरज़ी आहिनि, दाइमी तालुकात कहिड़ा आहिनि दीन जा। जीअं इहो बि ख़ुदि क़ुर शरीफ़ जो नज़रियो आहे। फरमाए थो अला खिल्लाह यौमइज़िन बाज़ुहुम लिबाज़िन अदू इल्लल मुत्तक़ीन। अला खिल्लाह यौमइज़िन बाज़ुहुम लिबाज़िन अदू, दोस्त हिकिड़े ॾींहुं दुश्मन थी वेंदा, इल्लल मुत्तक़ीन, सवा मुत्तक़ीन। तक़वा खां सवा, दीन खां सवा का बि ताल्लुक़ दोस्ती उहो मुस्तक़िल न आहे, गैर मुस्तक़िल आहे, इन उहो आरज़ी आहे। केसि ई हुजे बसि मफ़ादात हूंदा, मफ़ादात हासिल थींदा, तालुकात हूंदा न आहिनि त बसि सवा हिन जे उहा दीन ख़ातिर दोस्ती हूंदी, अलाह जी रज़ा ख़ातिर हूंदी, उहा दोस्ती हमेशह जे लाइ। ईअं अचे थो हदीस शरीफ़ में
अर्श जे साए हेठि क़यामत में उहो माण्हू बीहंदो उते बि, छो त हशर में बि थोरो माण्हू खे रिलीफ घुरिजे, आराम घुरिजे, थोरो माण्हू कुझु वक़्तु रहे, पर अर्श जे साए हेठि माण्हू उहे बीहंदा। रजुलान तहाबा फिल्लाह इज्तमा अलैहि तफरका, ॿ माण्हू अहिड़ा हूंदा जेके अलाह ख़ातिर पाण में तालुक़ रखनि था, मिलनि बि अलाह ख़ातिर था, जुदा थी था वञनि अलाह ख़ातिर। इहे ई माण्हू जेके अलाह ख़ातिर पाण में तालुक़ रखण वारा माण्हू, उन्हनि जो मिलण बि अलाह जी रज़ा ख़ातिर मक़सदु हुजे अलाह जी रज़ा, ॿिया अगराज़ मक़ासिद उन में हाइल न हुजनि। मतिलबु जहिड़ो बि अमल हुजे उन रज़ा इलाही मक़सूद हुजे बसि। इहो दुनिया ऐं इस्लाम जो ख़ासि इहो फ़लसफ़ो आहे, दीन जो इहो फ़लसफ़ो आहे। जेसिताईं इहो माण्हू खे नथो हासिलु थिए तेसिताईं हुनखे को बि अमल फ़ाइदो न ॾींदो, चाहे उहो इल्मु पढ़े, चाहे क़ुरान पढ़े, चाहे हदीस पढ़े, चाहे नमाज़ पढ़े, चाहे उहो माण्हू ज़िक्र वेही करे, चाहे उहो माण्हू कहिड़े बि क़िस्म जा अमल सदक़ात ख़ैरात ऐं जेके बि दुनिया में चङायूं भलायूं उहे माण्हू खे दुनिया में फ़ाइदो ॾींदियूं, दुनिया में फ़ाइदो ॾींदियूं, बाक़ी आख़िरत जे फ़ाइदे जे लाइ बि कान्हे, मुस्तक़िल फ़ाइदे जे लाइ। आरज़ी फ़ाइदो मिली सघे थो, लेकिन आरज़ी फ़ाइदो माण्हू खे मक़सूद न हूंदो आहे। हर को माण्हू चाहींदो आहे मुस्तक़िल मूंखे फ़ाइदो मिले, राइश बि मिले मुस्तक़िल मिले, सिहत मिले मुस्तक़िल मिले, इज़त मिले मुस्तक़िल मिले, राहत मिले मुस्तक़िल मिले। अहिड़ी तरह सां इस्तिक़लाल खे हर हिकु माण्हू चाहे थो, अदम इस्तिक़लाल खे कोई नथो चाहे। इंसान खे अल्लाह तबारक व तआला जेका तख़लीक़ आदम जे हवाले सां जेका आयत पढ़ीसीं उन में अल्लाह तबारक व तआला जेको इंसान खे पैदा कयो आहे मिटीअ मां, फरमाईं मिटीअ मां पैदा कयोसीं, पोइ हुनखे ॿ बनायोसीं, हिकिड़ो मर्द ॿियो औरत। अल्लाह तबारक व तआला इंसान खे ॿ बनायो ऐं ॿिन्ही खे अल्लाह तबारक व तआला ॿिन्ही खे हैसियत ऐं दर्जो ॾिनो, ॿिन्ही खे हैसियत ऐं दर्जो ॾिनो, ॿिन्ही खे राई ऐं मसूल बनायो आहे। हर हिकु मसूल आहे, पंहिंजे पंहिंजे दायरे इख्तियार में माण्हू मसूल आहे, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उहो मसूल आहे। ऐं ॾिसो जेके बि इनकलाबात आहिनि, इहे इनकलाबात हिकिड़ा मुस्बित आहिनि, ॿिया मनफ़ी आहिनि। ऐं क़ुरान शरीफ़ में इब्तिदाई इनकलाबात जो ज़िक्र अचे थो, इहे जेके मनफ़ी इनकलाबात जेके आया आहिनि उन में औरत जो वॾे में वॾो किरदारु रहियो आहे, जेको क़ुरान शरीफ़ जी हिन आयत सां इहा ॻाल्हि साबित थिए थी। लिहाज़ा इस्लाम दीन इन ॻाल्हि खे ज़िक्र करे बनी आदम में औरत जे तरफ़ एॾी वॾी हिकिड़ी ज़िमेदारी सौंपे थो ऐं उनजे थोरी हिकिड़ी अमल सां इन वॾो इनकलाब रूनुमा थिए थो, जेको क़ुरान शरीफ़ में हमेशह जे लाइ अल्लाह तबारक व तआला ज़िक्र फरमायो। हिते अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, असां मलाइकनि खे चयोसीं त आदम खे सजदो कयो, उन्हनि सजदो कयो, इब्लीस इनकार कयो, उन न मञियो। पोइ असां चयोसीं आदम खे बेशक ई तुंहिंजो दुश्मन आहे, तुंहिंजो बि ऐं तुंहिंजे घरवारी जो बि, फला यखुल जन्नत माण्हू जन्नत बदशका। मथां तोखे तव्हांखे कढी छॾे जन्नत मां, पोइ तकलीफ़ में पवंदो, बेश्त जहिड़ो आराम तव्हांखे ॿिए हंधि न मिलंदो, राइश तव्हांखे न मिलंदी,
ॿिए हंधि आरज़ी तव्हांजी रहाइश हूंदी, मुस्तक़िल तव्हांजी रहाइश ई आहे, मथां इहा तव्हांजी हली वञे। हिते तव्हांखे न बुख आहे न तकलीफ़ आहे, न तव्हांखे उञ आहे न उत्साह, काई बि तकलीफ़ तव्हांखे हिते कोन्हे। वॾे में वॾी ज़रूरत इंसान जी खाधो पीतो, लिबास, जॻह, गर्मी सर्दी खां बचाव। जन्नत में अहिड़े क़िस्म जी काई बि तकलीफ़ न आहे, हर क़िस्म जी राहत आहे। शैतान वसवे सादाज़ी शुरू कई। काला या आदम हल अदुल्लुक अला शजरतिल खुल्द व मुल्किन ला यबला। या आदम मां तोखे ख़बर ॾियां हिकिड़े वण जी जेको खुल्द जो आहे, मुल्किन ला यबला, अहिड़ो मुल्क जो पुराणो ई न थिए। अहिड़े तोखे वण ॾसां जेको खाइण खां करे मौत न अचे, हमेशह जे लाइ बादशाही मिली वञे। खाधऊं ॿिन्हिनि वदत लहमा सवात मां, पोइ उन्हनि जी पोशाक हली वई। पन जेके हुआ उहे वणनि जा वॾा वॾा, उहे पाण खे वेहण शुरू कयूं। लापरवाही कई आदम पंहिंजे रब जे हुकुम सां, हुकुम जी, पोइ उहो भुलिजी वियो, हुकुम खे हुन नज़रअंदाज़ कयो, बसि विसरी वियो। जीअं मथे अलाह तबारक व तआला फरमायो, असां हिकिड़ी ॻाल्हि जो ताकीद कयोसीं आदम खे, उहो हिकु ॻाल्हि भई विसरी। हालांकि अज़म हुनजो कोई न हो, इहा ॻाल्हि दिलि में हुनखे न हुई कि मां कोई नाफ़रमानी कयां, नाफ़रमानी जो ख़्यालु हुनजे दिलि में न हुयो। हिकिड़ी इहा ॻाल्हि, नाफ़रमानी जो ख़्यालु हुनजे दिलि में न हो, हुनजो ख़्यालु फर्माबरदारी जो हुयो, ख़्यालु हुनजो फर्माबरदारी जो हुयो, नाफ़रमानी जो ख़्यालु न हुयो। लेकिन विसरी वई आहे, इंसान में वेसर आहे। ये हदीस शरीफ में अचे थो, फनसी आदम फनसियत ज़ुरियत हू, आदम खां उहे विसरी वई आहे, फनसियत ज़ुरियत हू, ऐं ज़ुरियत में औलाद में बि वेसर अची वई। इंसान में वेसर हूंदी, विसरी वेंदो। अचे त फरमायो अंसा कमतनि सो, मूंखां ॻाल्हि विसरी वेंदी आहे, जे तव्हां खां विसरी थी वञे। वेसर इंसान में रखियलु आहे, इहा इंसान जी तख़लीक़ी तौर आहे। अहिड़ी तरह सां इहे तख़लीक़ी इंसान में कमज़ोरियूं रखियल आहिनि। पोइ अलाह तबारक व तआला उनजे करे काफ़ी ज़िमेदारियूं बि घटायूं फरमायूं। त नमाज़ जे बारे में इहा हदीस शरीफ में अचे थो, मन नाम अन सलाती व नसिया फल्युसल्लिहा इज़ा ज़करहा फज़ालिक वक़्तुहा। नमाज़ खां निंड पइजी वञे और विसरी वञे, फल्युसल्लिहा इज़ा ज़करहा, पोइ बंद नमाज़ पढ़े जॾहिं यादि अचेसि, या जॾहिं जाॻे थो नमाज़ पढ़णु पड़े। ॼाणी वाणी सुम्ही त न पए, हिन माना इहा न आहे माण्हू को ॼाणी वाणी प्लानिंग अहिड़ी करे जंहिंमें उथे ई न, इहो त हिन में शामिल न आहे, इहो त ग़लति आहे, इहो सही न आहे। बहरहाल माण्हू खे वठी थी वञे हिकिड़ी, बावजूदि इरादे जे ख़्याल जे मां नमाज़ पढ़ां। अहिड़ी तरह सां जी रिवायत में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर में ईंदा, बीबी साहब माशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला रिवायत थी करे घर में ईंदा, फरमाईंदा असलैतुम, बीबी सगुर पुछंदा नमाज़ पढ़ी अथव? पोइ जेकॾहिं नमाज़ न पढ़ी हूंदी पोइ पाण नमाज़ पढ़ो, पोइ चवंदा हे कमु आहे, हे कमु आहे, मसलन फरमाईंदा इहो कमु मां थो कयां, इहा बि रिवायत अचे थी बुखारी, हीउ कमु मां थो कयां, तव्हां नमाज़ पढ़ो। अहिड़ी तरह सां हुननि जी यानी हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई जे लाइ ऐं उन्हनि खे तरग़ीब जे लाइ, हौसला अफ़ज़ाई तरग़ीब थिए, माना इहा एॾी अहम आहे नमाज़। इन्हा लकबीरतुन, क़ुर त चए थो, फरमाए थो इन्हा लकबीरतुन इल्ला अल ख़ाशिईन, नमाज़ वाक़ई वॾी आहे, ॾुखी आहे, नमाज़ ॾुखी आहे, पर जॾहिं ख़ुशू अची वेंदो, अलाह तबारक व तआला जो ख़ौफ़ दिलि में ईंदो,
रब जो हुकुम माण्हू हुनखे सम्झंदो त पोइ आसान थींदी। हू त आहे ॾुखी, मुश्किल त आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो हिते जेकी ज़िम्मेदारी अल्लाह से ॾिनी ॿिन्ही खे, आदम अलैहिस्सलाम खे बि बीबी हवा खे, ॿिन्ही खे अल्लाह तबारक व तआला ज़िम्मेदार करार ॾिनो। अहिड़ी तरह सां पोइ उहे शैतान जे नरके में अची करे जन्नत खां निकिरी विया। बहरहाल इन में बि अल्लाह तबारक व तआला जी का हिकमत हुई। मुफ़सिरीन किराम लिखंदा आहिनि त जेकॾहिं इहे न थिए हा, ॻाल्हियूं हिकिड़ियूं उन्हनि जूं, इहे न थिए हा, अलाह जी महिरबानी आहे जेकॾहिं ईअं न करे हा ऐं माण्हू हुते हुजनि हा, उते ई माण्हुनि जी नुशोनुमा थिए हा, पोइ ख़ुदा न ख़ास्ता इहे बनी आदम का न का ग़लती कनि हा, ख़िलाफ़ती कनि हा, जन्नत मां हमेशह निकिरी वञनि हा, धिका खाइनि हा। हाणे ईअं थियो जो फ़िलहालु आरज़ी तौरु हुनखे कढियो वियो ऐं पोइ जेकॾहिं इहे अलाह जे अहकामात जी इताअत ऐं ताबेदारी करे ऐं इस्लाम दीन सां ईमान सां वरी जेकॾहिं वापसि मोटंदा त पोइ इन्हनि खे अल्लाह तबारक व तआला अल्हम्दुलिल्लाह लज़ी अहलना दारल मुक़ामत मिन फ़ज़लिही ला यमस्सुना फ़ीहा नसबुन व ला यमस्सुना फ़ीहा लुग़ूब। अल्लाह जी तारीफ़ आहे जो उहो उन्हनि खे सभिनी मुस्लमाननि खे असांखे अलाह से तौफ़ीक़ नसीब कंदो ऐं सभिनी खे अल्लाह तबारक व तआला उहा जाइ ॾींदो जेके ईमान वारा आहिनि। ईमान सां जेको माण्हू गुज़ारे, ईमान सां मरी वञे, ग़ालिबत बिल ख़वातीन, एतबार आहे ख़ात्मे खे। तंहिं करे माण्हू जीअं बुज़ुर्ग मशाइख़ चवंदा आहिनि, माण्हू सॼी ज़िंदगी जेको माण्हू महिनत करे थो, मशक़त करे थो, इहे दिमाग़, इहो रोज़ो, तहारत या हर क़िस्म जी जेका बि माण्हू मनफ़ी उमूर आहिनि उन्हनि खां बचण जी जेका माण्हू कावश करे थो, हीअ बि न आहे जाइज़, हीअ बि न आहे जाइज़, हीअ बि न आहे जाइज़, हीअ बि मकरूह आहे, हीअ बि हराम आहे, हीअ हलाल आहे, सॼो ॾींहुं माण्हू जेको वठंदो इहो करे या कावश सिर्फ़ु इन जे लाइ आहे त जीअं माण्हू जेके आख़िरी लम्हात हुजनि उहे दीन ऐं इस्लाम ते हुजनि त माण्हू अलाह ॾे वञे। अलिबरत बिल ख़वातीन, एतबार आहे ख़ात्मे ते, माण्हू महिनत सॼी न करे थो करे, माण्हू इहा ख़बर न आहे न त उन ख़ात्मो कॾहिं आहे, टाइम उनजो कॾहिं पूरो थिए थो। ऐं उन वक़्तु माण्हू जी तौबा बि बेकार आहे। उन वक़्तु तौबा माण्हू जी कम जी न आहे। मौत जे वक़्तु तौबा कहिड़े कम जी आहे? लैसत तौबत लिल्लज़ीन यअमलून सय्यिआत हत्ता इज़ा हदर अहदहुमुल मौत क़ाल इन्नी तुब्तु अलआन। माण्हू ग़लति कारनि में मुब्तला आहे, पोइ जॾहिं जो मौत जो वक़्तु अचे पोइ चए हाणे तुब्तु अलआन, हाणे मां तौबा थो कयां। तौबा पोइ उन वक़्तु अल्लाह से फरमाए लैसत तौबत न आहे। हाणे नेकी आमाल जेके आहिनि माण्हू खे पंहिंजे चङो भलाई वारी हालत में पंहिंजी इस्लाह ऐं दुरुस्ती रखणी आहे। हीअ न आहे त हिकिड़ो माण्हू हाणे सम्झे थो त हाणे मां मरां थो, हाणे बीमार थी पियो आहियां, मौत खे क़रीब आहियां, हाणे माण्हू उहो पंहिंजी इस्लाह जी कोशिशि करे, अल्लाह आलम इस्लाह थिएसि न थिएसि, तौबा क़बूल थिएसि न क़बूल थिएसि, अल्लाह आलम सवाल। क़ुरान शरीफ़ ते हिन जी नफ़ी थो करे, हिकु मौत हुनजो बिल्कुलु ज़ाहिर थी थो पए ऐं पोइ हुन वक़्तु इहा तौबा जेकॾहिं करे उहा तौबा हुनजी क़बूल न आहे। भली घणी मौत जीअरो ई हुजे, जीअरे माण्हू जी तौबा बि क़बूल न थी थिए। ॾिसो फिरौन जी तौबा क़बूल न थी, हालांकि जीअरो अञा मरे पियो लेकिन जीअरो। क़ुरान शरीफ़ में अल्लाह से फरमाए त अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला ॿिनि माण्हुनि जी नफ़ी कई। हिकिड़ी त वलल्लज़ीन यमूतून वहुम कुफ़ार, हिकु मरी विया कुफर सां, उन्हनि जी तौबा ख़तमु। त उहो माण्हू जेको बुराइनि में मुब्तला आहे हत्ता इज़ा हज़र अहदहुमुल मौत, ताजो हुन वटि मौत अची थो वञे, मौत खे क़रीब थी थो वञे, मौत वेझो अची थो वञे, चई थो अचेसि मौत, हाणे उहो तौबा कंदो, उहा तौबा बेकार। अहिड़ी तरह सां हालांकि उहो तौबा त वॾी हिकिड़ी शइ आहे। अल्लाह तबारक व तआला ईअं अचे थो रिवायत में त रब्बुल आलमीन कंहिं तौबा वारे बानी को एॾो ख़ुशि थो थिए, एॾो ख़ुशि थो थिए, जीअं मशहूरु रिवायत आहे, को माण्हू हुजे उन्हनि जी साज़ सामान हुजे, उनजो सवारी हुजे, उहो गुम थी वञे बयाबान में,
ऐं उनखे अचानक उहो मौत जे इंतज़ार में हुजे, उहा लॻी पएसि, उहो केॾो ख़ुशि थींदो। इहा हिकिड़ो मिसाल हदीस पाक में अचे थो। अलाह रब्बुल आलमीन हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे। अलाह तबारक व तआला हर ॻाल्हि पाक आहे। लैस कमिस्ली शयूं, अलाह जी मिसाल त काई बि शइ न आहे, लेकिन माण्हुनि खे सम्झाइण जे लाइ अलाह जी हिकिड़ी रहमत आहे। इज़हार रहमत अलाह तबारक व तआला इन हदीस में कयो आहे। अलाह जी रहमत जो इहो इज़हार आहे। माण्हू जे तौबह ते अलाह रुजू अलाह जे हवाले सां अलाह तबारक व तआला बानी जे लाइ एॾी इज़हार ख़ुशी थो फरमाए। को माण्हू अलाह जी तौबतन नसूहा करे थो, या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, ईमान वारो रुजू थियो, तौबा कयो अलाह ॾे, तौबा नसूहा, ख़ालिस तौबा सची कयो, बसि सची तौबा कयो। अलाह तबारक व तआला वॾो राज़ी थिए थो, वॾो ख़ुशि थिए थो। अलाह जे रज़ा जे लाइ माण्हू तौबा करे, ऐं अलाह जे रज़ा जे लाइ तौबा करे, अलाह जे नाराज़गी खां बचण जे लाइ माण्हू मासियत खे तर्क करे, तर्क मासियत करे, चाहे मासियत कबीर हुजे या सगीर हुजे, नंढी हुजे या वॾी हुजे। या हज़रत जन फरमाईंदा जेकॾहिं माण्हू अलाह जे नाराज़ को माण्हू थोरो हुजे त उहो बर्दाश्त काथे करे सघंदो। रब्बुल आलमीन आहे, थोरो नाराज़ को थोरो त न आहे, उहो वॾो आहे। ऐं हिकु तरह सां अलाह जी रज़ा जेकॾहिं थोरी बि थी वञे, उहा थोरी त न आहे। रब जी तरफ़ां थोरी शइ हिकिड़ी मिले, उहा केॾी वॾी हूंदी। जेॾो रब आहे ओड़ी उहा शइ आहे, जेॾो रब आहे उहा एॾी शइ आहे। अहिड़ी तरह नाराज़ को बि ईअं आहे, नाराज़ को जेको आहे उहो बि ईअं आहे। त फिर अलाह से पंहिंजे नाराज़गी खां बचाए, अलाह पंहिंजी रज़ा नसीब फरमाए। त माण्हू इंसान जेको दुनिया में दीन जो जेको सॼो सिलसिलो आहे, इहो सिर्फ़ु आहे उसूल रज़ाई इलाही जो ज़रियो। मक़सदु आहे की अलाह जी रज़ा हासिल थिए, ॿियो को मक़सदु न आहे। माण्हू खे हुन सां ॿिया मक़सद हिकिड़ा गंढिया आहिनि, उहे मक़सद गंढिया आहिनि जेके पोइ मक़सदु उहे जेकॾहिं उन्हनि जो मक़सदु हूंदो असुल दुनिया नियत, इनमें अमाल बि नियत, अमाल जो दारोमदार नियत सां आहे। उहा नियत जेकॾहिं हूंदी हुन में दुनिया जी, त पोइ त फ़ाइदो न आहे। ऐं जेकॾहिं हुन में नियत दुनिया जी न आहे, अलाह जी रज़ा जी ख़बर कीअं पवंदी? उहा ख़बर पए कीअं हिन में दीन जी नियत आहे या दुनिया जी नियत आहे? पोइ बुज़ुर्गनि हुन जे लाइ हिकिड़ी अलामत ॿुधाईंदी। माण्हू बज़ार त ख़बर न पवंदी, माण्हू धोखो खाई वेंदो त अलाए हे कहिड़ी नियत आहे। उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं के बि अहिड़ी ॻाल्हियूं जेके मुश्तबह हुजनि, मुश्तबह ॻाल्हियूं आहिनि, जेकॾहिं उन में ॾिसो मफ़ादात आहिनि या न आहिनि, मफ़ादात आहिनि या न आहिनि। जेकॾहिं मफ़ादात जो उसूल आहे, माण्हू ॾिसो आहे त माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो जेके आइनी दारोमदार हुनजो उसूल मफ़ादात ते आहे। मफ़ादात जे मथां उन्हनि सॼो जो दारोमदार हले थो, सम्झो त इहे ॻाल्हियूं जेकॾहिं अलाह जी रज़ा जे लाइ न आहे। छो त उहो ख़बर आहे इंसान खे न पवंदी त अलाह जी रज़ा जे लाइ अमल आहे या अलाह जी रज़ा जे लाइ न आहे। ऐं उन में मक़रूहात बि हूंदा, मक़रूहात बि हूंदा, ख़िलाफ़ सुन्नत जी शयूं हूंदियूं, ख़िलाफ़ शरअ बि हूंदियूं, शरअ जे ख़िलाफ़, सुन्नत जे ख़िलाफ़। अहिड़ी तरह सां ॾिसो न, अलाह तबारक व तआला जी नुसरत ऐं रज़ा, उहा अलाह जे थोरी रुकावटूं, ख़िलाफ़ सुन्नत थोरा उमूर, उहे अलाह तबारक व तआला जे इन रहमत जे नुज़ूल खे रुकावट बणिजियूं। हीअ ॾिसो हदीस शरीफ़ में अचे थो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां लैलतुल क़द्र जो इल्मु नाज़िल थिए पियो, लैलतुल क़द्र जो इल्मु नाज़िल थिए पियो। पोइ फतलाहम रजुलान, अचे थो रिवायत में ॿ माण्हू हुआ ॿाहिरि विड़ी पिया, पाण में अचे शोर कयूं, विड़िया, उहो जेको इल्मु नाज़िल थिए पियो उहो खजी वियो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो, ॿुधायो तव्हां पाण में विड़ियो ॿाहिरि, जहिड़ो करे विधो, तव्हांजे इन जहिड़े जे करे अलाह जी रहमत बंदि थी वई। माण्हुनि जे जहिड़े जे करे एतिरो माण्हू, एतिरो वॾो हिकिड़ो असरु पए थो माहौल मुआशिरे ते, माना ग़लति कम जे करे असरु पए थो, माना रहमत अलाह जी हली थी वञे। ॾिसो न हिकिड़ी ॿियो मिसाल तीअं अचे त सैयदना फारूक आज़म जे दौर में हिकिड़ी नुसरत थिए पई, जॾहिं माण्हू हज़रत फारूक आज़म ॾे मैसेज आयो, फ़तह में ॾाढी देरि थी वई आहे, हाणे असांजो सामान बि खपे थो, छा कयूं,
कीअं थिए उनजे तव्हां सुनत में का कोताही कयो था, थोरो इनखे सच कयो, ॾिसो जो हा वाकई असांजे ॾंदड़ में कोताही कयूं था। जीअं तव्हां मशहूरु आहे ॿुधो आहे इहो वाक़ियो, हुन ॾंदड़ में कोताही कयूं था त उन्हनि जॾहिं ॾंदड़ शुरू कयो त अलाह ताला नसीब कयो। मक़सदु आहे अलाह जी रहमत थोरी थोरी ॻाल्हि जी करे माण्हू हिन खां मबूर थी वेंदो आहे, थोरी थोरी ॻाल्हि जी करे अलाह जी रहमत रुकिजी वेंदी आहे, हली वेंदी आहे। अहिड़ी तरह सां केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं अलाह जी रहमत जा मलाइक जिते कुतो हूंदो ऐं तस्वीरूं हूंदियूं हुते रहमत जा मलाइक ई न ईंदा, रहमत जा मलाइक न ईंदा। रहमत जी जेका मलकूत जी जेको तक़रुब हूंदो आहे माण्हू जे इस्लाह जो ज़रियो हूंदो आहे, मलकूत जो तक़रुब आहे माण्हू जी इस्लाह जो ज़रियो। अल्लाह तबारक व तआला तख़लीक़ आदम खां वठी आदम अलैहिस्सलाम सां मलकूत खे मुनसलक बणायो, उन्हनि खे सजो करायो, यानी उनखे उनखां वाबस्ता बनायो। हाणे इहे वाबस्ता थी विया लेकिन इहे हिन खां बेज़ार थींदा उन्हनि उमिरि सां जो फरमायूं ऐं अहिड़ी तरह सां इहा हदीस जेका आहे तदखुल बैतन वारी, मतिलबु इहे मलकूत जेका आहे इहा इंसान सां मोहबत रखे थी, ताल्लुक़ रखे थी, लेकिन उहा बेज़ार नथी थी वञे, इंसान खां बेज़ार थी थो वञे। अल्लाह तबारक व तआला फरमाते हैं यफ़रुल मरउ मिन अख़ीह व उम्मिही व अबीह व साहिबतिही व बनीह लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीह। अहिड़ो को ॾींहुं थींदो हर हिकु माण्हू खे बेज़ार, इंसान खां बेज़ार थी थो वञे, औलाद खां बेज़ार, औलाद पीउ माउ खां बेज़ार, रिश्तेदारनि खां बेज़ार, कॾहिं पंहिंजे मफ़ादात जे लाइ बेज़ार थी था वञनि, पंहिंजे मक़ासिद लाइ बेज़ार थी था वञनि। इहा बि हिकिड़ी रहमत जी रफ़े रहमत जो हिकिड़ो अलामत आहे, या रफ़े रहमत जी हिकिड़ी अलामत आहे त माना अलाह जी रहमत जेका आहे ख़तमु थी वई आहे, घटिजी वई आहे, या रहमत जे घटिजण जी हिकिड़ी अलामत आहे न, रहमत जे घटिजण जी अलामत आहे। त अलाह जी रहमत हुजे इहे जेके माण्हुनि जा लाॻापा जेके बि इहे तालुकात आहिनि फितरी इहे तब्दील न थियनि, ऐं तब्दील थियणु अलाह जी रहमत जे रफ़े जी हिकिड़ी अलामत आहे। अहिड़ी तरह सां ईअं हदीस शरीफ़ में अचे थो त आख़िरत जी क़यामत जी निशानियुनि मां हिकिड़ी वरी निशानी हुई इनकलाबात जेके आहिनि इहे इनकलाबात जेके ईंदा माशी मुआशरती इनकलाबात जेके आहिनि इहे बि क़यामत जी निशानियुनि मां हिकिड़ी निशानी। अहिड़ी तरह सां ऐं मतिलबु से हर हिकु माण्हू कोशिशि करे ज़रूरु असां मसूल आहियूं अल्लाह तबारक व तआला जी रहमत जी माण्हू जेके रुकावटूं आहिनि ख़ुशूसन उन्हनि खे माण्हू ख़तमु करे, उसूल रहमत जा जेके ज़राए आहिनि उन्हनि खे माण्हू हतल मक़दूर पंहिंजे मामूलात में शामिलु करे, उन मां ज़िक्र अलाह वॾो हिकिड़ो मामूल आहे, अलाह जो ज़िक्र कनि। फरमाइनि था मां हू या ज़करनी मां माने सां गॾु आहियां जॾहिं मूंखे यादि थो करे, इन ज़करनी फी नफ़्सी ज़करतु फी नफ़्सी, इन ज़करनी खे मलाइनि ज़करतु खे मलाइनि ख़ैर में, जेकॾहिं मूंखे दिलि में यादि थो करे त मां बाने खे दिलि में यादि थो कयां, जेकॾहिं मूंखे मजलिस में यादि थो करे मां बाने खे मजलिस में यादि थो कयां। हिकु भली मजलिस आहे रब्बुल आलमीन पंहिंजी माण्हुनि खे बाने खे उन मजलिस में यादि थो करे। एॾो वॾो अलाह तबारक व तआला जो रहम ऐं करम आहे, इन रहमती वसत कुल शइ, अलाह जी रहमत हर शइ खां पुछाती आहे, अलाह ताला राहिमीन आहे, अलाह तबारक व तआला हर शइ खे फरमाईंदो कसब मां लेकिन अलाह से मुआफ़ो करे माण्हुनि सां दुनिया में चुरंदड़ शइ न शइ आहे, लेकिन अलाह जी रहमत कुशादी आहे, तंहिं करे रहमत वारो सिलसिलो जेको आहे फरमाईंदा रहमू मन फिलस यरहमकुम मन फिस समा, तव्हां रहम कयो ज़मीन वारनि ते त आसमान वारो तव्हां ते रहम करे, रहमत वारो सिलसिलो ई रहमत इहे सभु हिकु शइ आहे। अहिड़ी तरह सां बहरहाल जज़ा सैयद मिसलात आहे, बुराई जो बदिलो माण्हू ओतिरो माण्हू हिसाब किताब वठी सघे थो, लेकिन पवन आफ़ा असलाह फाइजुरु अलाह हिकु माण्हू दरगुज़र करे थो ऐं इस्लाह करे थो, अजुर हुनजो अलाह ताला हुनखे वॾो दर्जो ॾिए थो ऐं फरमाए अज़मुल उमूर फरमाए थो मक़ाम आहे हिते इंसान आहे ई न जे लाइ मन काथो का दर्जो मिली वञे, का शइ मिली वञे,
हिकिड़ो मज़दूर हूंदो आहे, मज़दूरी कंदो आहे, मरण वरण खां मज़दूरी लॻी वञे, किथां 5 रुपया मिली वञनि, ऐं किथां का मुंहिंजी ॾियारी ठही वञे। इंसानु ईअं आहे न, माण्हू आख़िरत जे लाइ कोशिशि थो करे, मन माण्हू को नेक कमु करे वञे, चङो कमु थी वञे, जेको अलाह वटि क़बूल थी वञे। ख़बर न आहे कहिड़ी शइ आहे अलाह वटि जेका क़बूल थिए थी। सोने जो उन्हनि जा तफ़ासील अहादीस पाक में, क़ुर शरीफ़ में मालूम आहिनि। इहे तफ़ासील आहिनि जेके अलाह तबारक व तआला जे रज़ा जा ऐं अलाह तबारक व तआला जी नाराज़गी जूं ॻाल्हियूं, रज़ा वारियूं ॻाल्हियूं ऐं रहमत वारियूं ॻाल्हियूं ऐं ग़लति ॻाल्हियूं सभु मालूम। फरमाया हलाल बय्यिन वल हराम बय्यिन, हलाल ज़ाहिर आहे, हराम बि ज़ाहिर आहे। अलाह तबारक व तआला सभु ॻाल्हियूं बेनवा मुश्तबिहात, इन जे दरमियान मुश्तबिहात आहिनि। जेको माण्हू मुश्तबिहात खे छॾींदो बची वेंदो, को मुश्तबिहात में मुब्तला थींदो, थी सघे थो मथां उहो हराम में मुब्तला थी वञे। अहिड़ी तरह दुआ आहे त अलाह तबारक व तआला असांखे दीन वारो तालुक नसीब करे। अलाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ सां असांजी मोहबत दाइम क़ाइमु रखे। अलाह तबारक व तआला उलूम क़ुरानी में अलाह तबारक व तआला असांखे मज़ीद तौफ़ीक़ अता फ़रमाए। छो त क़ुर शरीफ़ इहो हिदायत जो किताबु आहे ऐं फरमायूं बशरूं जेके आहिनि किताबुल्लाह व सुन्नती हिदायत जा मर्कज़ आहिनि। बसि हिदायत जो मर्कज़ अफ़राद न हूंदा आहिनि, हिदायत जो मर्कज़ क़ुर ऐं सुन्नत आहे। क़ुर ऐं सुन्नत हिदायत जो मर्कज़ आहे। कंहिं माण्हू जी कट माण्हू नथो लॻी सघे, पर माण्हू लॻंदो अलाह जी कट, अलाह जे रसूल जी कट। उन्हनि जी जेका थ्योरी, उन्हनि जी सॼो तफ़सील क़ुर आहे, सुन्नत आहे। तंहिं करे क़ुर पढ़णु ऐं क़ुर ऐं पढ़ाइणु अहम तरीन अमल आहे। फरमाए ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु, तव्हां में भलाई तॾहिं आहे जो तव्हां क़ुर पढ़ो बि पढ़ायो बि। जेतिरो थी सघे, ज़रूरी न आहे हिकिड़ो माण्हू सॼो वक़्तु नथो ॾेई सघे, जुज़वी त असां माण्हू क़ुर जो जी ख़िदमत करे, थोरी करे थोरी न आहे त अलाह जे रज़ा जो बाहिस आहे, ज़रियो आहे, ख़ैरियत आहे, और थोरी मिले। बसि इहा हिकिड़ी ज़रूरी आहे त जेके बि जिन खे अलाह साईं क़ुर ॾिनो आहे उहे माण्हू मर्द हुजे औरत पंहिंजे औकात में हिकिड़ो वक़्तु अहिड़ो शामिल रखे, पाण सां गॾोगॾु ॿियनि खे बि हुन में हिसेदार बणाए। अहिड़ी तरह सां ज़रूरी आहे। इहा हिकिड़ी वॾी ख़ैर खाई आहे। छो त फरमायूं दीन नसीहा लिल्लाह वल रसूली वल अइम्मत मुस्लिमीन व आम्मतिहिम, सभिनी आम माण्हुनि जे लाइ ख़ैर खाई आई आहे। त जेको बि माण्हू हुजे, मिठु हुजे, माइटु हुजे, माण्हू सां ख़ैर खाई करे, जेको हासिल करे थो, जेको नथो करे त छॾे बसि। ऐं दावत ॾियणु पंहिंजी ज़रूरी आहे। दावत जेको नथो क़बूले उहा हुनजी मर्ज़ी आहे, ज़रूरी न आहे। कहिड़ी नफ़ा त ज़िक्र आहे त ज़िक्र वयक्षा, तव्हां पंहिंजो नसीहत कयो, सम्झायो, जेको नसीहत जे करे नफ़ो ॾिए थी ठीकु आहे, नथी ॾिए त कोई पाण तव्हां ॾिसो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पछाड़ी फरमायो लकुम दीनुकुम वलिय दीन, तव्हांजी दीन तव्हां सां, असांजो असां, छॾे तव्हांजी मर्ज़ी पाण ॼाणे। ऐं अलाह साईं ईअं फरमायो ज़रहुम फी तुग़यानिहिम यामहुम, छॾे बसि। लअल्लक बाख़िउन नफ़्सक अल्ला यकूनू मुमिनीन। अहिड़ी तरह कोशिशि त इंसान करणी आहे। लैस लिल इंसान इल्ला मा सआ वअन्न सअयहु सौफ युरा सुम्म युजज़ाहु जज़ाअल औफ़ा। माण्हू खे बदिलो मिलंदो पंहिंजी कोशिशि, जेतिरो माण्हू करे उहा कोशिशि हक़ल बसिर मक़दूर माण्हू खे करणी आहे, मुनासिब तरीक़े सां। जेतिरा हालात माण्हू जा हुजनि, जेतिरी माण्हू जी वुसअत हुजे, जेका गुंजाइश हुजे, अलाह तबारक व तआला असांखे तौफ़ीक़ नसीब करे। अलाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ सां जीअं सां वाबस्ता बनाए। अलाह तबारक व तआला अहिड़ो माहौल मुआशरे में अचे, दीनदार माहौल हुजे, बेदीन माहौल मुआशरे खां अलाह से बचाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। या अल्लाह या अल्लाह या ربنا إننا نرجوك بشكرك والعافية والمعافاة واغفرنا بحلالك اغفرنا بحلالك صلى الله تعالى على خير